नाज़िन तलहार जे ॻोठ आरिफ सोलंकी जे रहवासियुनि पारां ज़मीन ते बाउंसरनि जे मुबीना कब्ज़े ऐं मुसलसल थींदड़ नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पेश आहे जमशेद मल्हा जी रिपोर्ट। जीत नाज़रीन, तलहार वेझो ॻोठ मोहम्मद आरिफ सोलंकी जे ॻोठाणनि पारां संदन ज़रई ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो कंदड़ बाउंसरनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। अचो त एहतिजाज कंदड़ हिननि ॻोठाणनि सां ॻाल्हायूं त वधीक इन बारे में हिननि जो छा चवणु आहे। सुबुह सवेल रोड ते पिलार ते बि वेझो रोड था रोड टनो हैदराबाद जो बदीन का रोड वञे पियो त्या मुंहिंजे ॻोठी जे पासे खां प्लाट पियो ठहे राणी जो त्या मज़ूरनि सां ॻाल्हाइण लाइ करे कमकार उलझण में हुते ई इब्राहिम रिपीटर खणी आई जावेद सलेमान मोहम्मद हाशिम मूंसां विढ़ण लाइ करे आया हुते मूंखे धमकी पिया ॾिनो त मूंखे मारियूं धकायूं रोज़े में मूंखे ग़लती करे मारियो अथनि। असां इंसाफ़ कयो वञे सर, असां इंसाफ़ कयो वञे सर, ज़ुल्म आहे असांजे हक़ वठी ॾिनो वञे, असांजे हक़ ते असांखे मारीनि पिया। असांजो अर्ज़ु इहो आहे जो असीं मिसकिन ग़रीब मज़ूर आहियूं, मज़ूरी करियूं मज़ूरी खाऊं। असांखे याक़ूब पुलिस वारो आहे जेको असांजे क़ौम जो आहे, असांखे जाम परेशान कयो आहे पुलिस जे हुअण बावजूदि। असांजे ॿनियुनि ते कब्ज़ा कराए असांखे मार कुट कराए। हिन खां 2-3 महीना अॻु में असांखे घर वेठे अची मारियूं जंहिंमें मूंखे धक लॻा, मथे में धक आहिनि, मुंहिंजे पुट जी बांह भॼी पई, मुंहिंजी हीअ आङिरी कटिजी वई, जंहिंमें असां दाऊं कयूं आहिनि। अहिड़ो केस असांजो शीशन कोर्ट टने मोहन खान में हले पियो। असांजे रोज़ लठाबाज़ी असांजी ज़ाती ज़ेर ज़मीन आहे जंहिंजे मथे हू कब्ज़ा करे वेठा आहिनि। असांखे चीफ जस्टिस खां असांजी इहा इतला आहे त महिरबानी करे असांजो कब्ज़ो ख़ाली कराए ऐं असांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। ऐं सिंध जे वॾे वज़ीर साईं मुराद अली शाह खे असांजी अपील आहे त असां सां ना इंसाफ़ कयो वञे। असां सां बिल्कुलु नाइंसाफ़ी, रोज़ लठियूं खणी असांजे घरनि में अची असांखे मारींदा। असां तुंहिंजो इतला 2-3 चकर पुलिस खे दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि ऐं असांजो को बि हेल्प या को बि अहिड़ी वाहर कोन थी आहे। सर्वी नंबर 30 सर्वी नंबर 31 में असांजी बनी जेको खातो आहे असांजो बिल्कुलु दस्तावेज़ असां वटि आहे, उन में असीं रहूं ई कोन था। असीं पढ़ाई बनी में वेठा आहियूं, असांजी बनी में ॿिया वेठा आहिनि जेको कब्ज़ो करे वेठा आहिनि ऐं असीं जे हुन सां ॻाल्हायूं था त हू विढ़ण लाइ तयारु थियो वञनि, हथियार खणी अचनि, धमकियूं ॾियनि, असांखे ठेजा ॾियनि। असांखे सभिनि खे असीं हथ भरिजी अर्ज़ु कयूं था असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन ज़फर अली चांडियो सां गॾु जमशेद अली मल्हा, मेहरान टीवी न्यूज़ तलहार।